ओशो मिसाल दे दो, मुर्दे के खड़ी चवंदा राम नाम सत्य है, राम नाम सत्य है। चवंदा जेको की मोह इन करे राम नाम जे वेझो ही रहो, यो जीवन सारो असत जी वियो आहे, जिंदगी गुज़ारे वियो आहे, यो कीअं सत्य थींदो। हिकिड़ो पोड़ो गुज़ारे हो न सेठ, सॼी उम्र कोई पुण्य दान न कई, कोई पाठ पूजा न कई, सेवा न कई, जॾहिं गुज़ारे हो पुटनि सोचो ही जीअरे कोन विया, भला हिनखे हाणे गंगा ते संस्कार करे जल परवान करे जूं अस्थियूं, मता कोई गंगा जी मेहर थी वञे। हाणे पोख तो नहीं पोखी काइन कोई न, खई वञे पिया अर्थी के। रात पइजी हुई रस्ते में, एक सराय में टिकिया, बाहर वेही करे कचहरी करे पिया, गर्मी हुई, अंदर अर्थी रखे छॾियऊं, अंदर पासे में कोड़ी भी पियो, उन्हनि ते नज़र कोन पई रहिजी। बाहर वेही करे बाबे जे बारे ॻाल्हाइण पिया, यार घणो चयोसि पर कॾहिं दान पुण्य न कई, गंगा ते न वियो, तीर्थ ते न वियो, कोई मंदिर पूजा करण न वियो। चलो हाणे त मरण खां पोइ पुॼायूंसि था। कोड़ी ॿुधी वरितो, उन्हनि चयो भेण मरण जे लाइ मूंखे बि उछले विया आहिनि घर वारा, मौत त अचे नथी, और ही बाप सेठ सॼी उमिरि न हुयो गंगा ते जीअरे, हाणे मरण खां पोइ ही छा वेंदो। चवंदा आहिनि उहो अधु राति जो कोड़ी छा कयो, आहिस्ता आहिस्ता हुनखे लाश खे कढी उते लिकाए छॾी, पाण हुनजी जॻह ते सुम्ही पियो अर्थी में। हाणे सुबुह थी त घर वारनि त ॾिठो ई कोन, अर्थी खणी करे रवाना थिया। शाम थी गंगा ते पुॻा, चिखिया विखिया तैयार करे जॾहिं आख़िरी मुंहुं ॾिसण जे लाइ खोलियऊं कफन, ही उथी वेही रहियो। वो हैरान थिया, तूं कॾहिं आई, तूं केरु आई? चई बाबा मां तव्हांजी राति कचहरी सारी ॿुधी वरिती, पोइ मुंहिंजे अंदरि ख़्यालु आयो न मरण जे लाइ त मूंखे बि घर वारा उछले विया आहिनि, मरां त मां बि नथो, कोड़ा कोई वेझो ई नथो अचे। ॿ टे ॾींहं थींदा आहिनि, बुख ते पियो हूंदो आहे, ॿ टे ॾींहं। सोचो माना तव्हां हूअं गंगा ते वञो था, जीअरे तव्हांजो पी करे न वियो त मोए छा वेंदो गंगा ते, हुनजो कहिड़ो फ़ाइदो। सोचो माना इन बहाने मां गंगा ते पुॼां त हिते रोज़ दयालू माण्हू अचनि था, कम से कम 2 टाइम रोटी त मिली वेंदी, स्नान त कंदुसि, मथां मुंहिंजो कोड़ लही वञे, मां ज़िंदा थी वञा। अची वरितो गिची चई मूंखे हथ न लाहियो, कोड़ आहे, सज़ा जेका वणे ॾियो, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर तव्हांजो पीउ पोख न पोखी आहे जो गंगा ते अचे, उते पियो त वञो खणोसि। ऐं हुनखे फिटकार विझी छॾे आया, अची करे सेठ खे संभालियो त उते धप करे वेही, लाश ॿधी पइजी आहे। आख़िर न हेॾे जा खणण जा न होॾे, उते ई संस्कार कयूं जंगल में, आख़िर अस्थियूं खणी घर विया। हाणे कंहिंखे ॿुधाइण बि न शर्म को। वरी ॿारहों गुज़रियो, हिकु ब्राह्मण घुराए, उनखे दक्षिणा ॾेई करे मन मांगनी पैसा ॾेई वई, असांजे पीउ जी अस्थियूं पूजा कराए गंगा में वञी करे अर्पण करे, और चङी तरह विधि सां पूरे तरीक़े सां। चई ठीकु आहे, जेतिरी भेटा चई उहा ॾिनो हिनखे। भेटा वठी अस्थियूं सुठे हिकिड़ी मखमल जी जेको आहे न गोथरी ठाहे, उनमें अस्थियूं विधियूं सेठ जूं पीउ जूं। पोइ मखमल जी गोथरी घात में आहे, पैसा खीसे में, त पंडित खे ख़्यालु आयो रस्ते में जंगल हूंदो आहे, पवंदो आहे, लुटेरा आहिनि घणा ई, ईअं न मुंहिंजी महिनत जा पैसा सॼा पुरे वञनि, कुझु पैसा सफ़र जे लाइ खणा, ॿिया घर रखे अचां। उहो अस्थियूं वरी वण ते ॿधी करे घर वियो, हॾा केरु खणंदो। अस्थियूं ॿधी वियो जंगल में ई घर वियो। हिन जे पोयां अचानक हिकिड़ो काठियुनि वारो आयो, काठियूं करण ॻोल्हण, थेली ते नज़र पई त सम्झो मथां कंहिंजी विसरी वई आहे, या को लिकाए वियो आहे राति जे टाइम। सट ॾेई हेठि जो लाथई त खोले ॾिठई, हथ में आई आहे हॾी, सम्झी वियो अस्थियूं। पर कपिड़ो ॾाढो क़ीमती आहे, कपिड़ो कम जो आहे, मथां हिन में अंदरि कुझु विधल हुजे, बसि पोइ हिकिड़ी हॾी हेॾे उछले, हिकिड़ी होॾे उछले, हिकिड़ी सॼे जंगल में पियो खिंडाड़े। वरी राख उछले हेठि, ॻोल्हे ॻोल्हे हुन मां कुझु सिक्का, कुझु सामान कम जा आया, नारेल वारेल, उहे खई
थैली संडे घर वियो सेठ उते रुली वियो वीचारो थैली खणी घर वियो ए पंडित जो मोटी आयो ॾिठी थैली गुम आहे हाणे अची करे ॾकणी लॻी भई ॿुधाईंदो त इहे मुंहिंजो जीअण हराम करे छॾंदा पुट इन जा पर वियो गंगा ते उन जे नाले जी पूजा कराए के पंडित के कुछ पैसा ॾेई उनको नकली रसीद ठारायो भई वाकई हिन माण्हू जी हिते पूजा थी आहे अस्थियूं अर्पण थियूं अची रसीद ॾिनई पुटनि खे उहो बि ख़ुशि थिया भई गंगा मैया हाणे तूं पाणी तर्स कंदी बाबे ते पर ख़बर न हुई उन्हनि खे बाबो अलाए किथे पहुतो वञे चवंदा आहिनि उहो काठियूं करण वारो थैली खणी वियो घर उहा हुई क़ीमती कपिड़ो हुयो मखमल जो त उन ज़ाल खे ॾिनो वञी भई तुंहिंजे कमु अचे थी त कपिड़ो सुठो थी लॻा माई खणी छा कयो उनजी कोटी सिबाई कोटी मथो पाइण वारी वरी कोटी पाए उन पाड़े में उन घर में अची करे कोई ॿुहारी बि कंदी सेवा बि कंदी साॻे सेठ जे सॼे पाड़े में जॾहिं उन घर में आई तो माइन के कपड़े की पहचान घणी हूंदी आहे भले साल थी वञे यादि हूंदी आहे किथां आयो आहे कंहिंखो वरितो आहे कमु कपिड़े सां यादि हूंदो आहे मायूं हिकदमि जेको आहे ॾिसी कपिड़ो सुञाणे वियो हिनजी औकात न आहे हे कपिड़े वठण जी भई ॿुहारी ॾियण वारी हेॾो क़ीमती कपिड़े जी कोटी कीअं पाती वरिती हुजी उनखां न पुछूं मुड़सनि खे घुरायूं मर्दनि खे भई तव्हां जंहिं पंडित खे अस्थियूं ॾेई रवानो कयो गंगा ते असांखे शक अथव तव्हांजो पीउ गंगा ते न पहुतो आहे त हुनजी पर्ची ॾेखारी भई पर्ची आहे चई बाबा जांच कयो चई कीअं था चओ तव्हां भई कोटी अॼु पातल ई कम वारी माई खे उहो कपिड़ो साॻियो ई जंहिंजी असीं थैली ठाहीसीं तव्हांजे पीउ जूं अस्थियूं विझण जे लाइ माई जी औकात न आहे एॾो कपिड़ो क़ीमती वठे लाज़मी इहो हितो ई कमु थियो अथव तव्हां जांच चङी तरह कयो चवंदा आहिनि पंडित खे घुरायूं कुझु मौज़ ॿिया बि माण्हू घुरायूं ॾिनऊं दाबा दड़का धमकियूं भई हल गंगा ते काथे तूं जेको आहे अस्थियूं अर्पण कयूं हाणे पंडित वीचारो गीलजे पियो सोचे पियो हिते मञिया न त उते वधीक मार मिलंदी ॿियनि खे बि ख़बर पइजी वेंदी हथ जोड़े चई हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवां मूंखे जेका वणेव सज़ा ॾियो पर हिकिड़ी ॻाल्हि पहिरियों मुंहिंजी ॿुधो सच ॿुधाए चई हा सच थो ॿुधायां कि तव्हांजो पीउ ज़िंदगी में कॾहिं गंगा ते वियो पहिरियों इहो ॿुधायो चई न वियो चई पाण त न वियो ॿियनि खे रोकंदो हुयो भई हरू पैसा था ज़ाया कयो छो था वञो वरी मरण खां पोइ तव्हां 20-25 ॼणा घर वारा मिट माइटनि खे खणी वियो तव्हां सां वियो ॿुधायो चई न वियो जेको तव्हां 20-25 सां पंहिंजनि सां न वञो मां अकेले सां कीअं वेंदो गंगा ते चई पंडित पियो चए जेको तव्हां 20-25 सां न वियो उहो मां अकेले सां गंगा ते कीअं वेंदो मां त वठी वञा पियो पर मुंहिंजी क़िस्मत में न हुयो मां त पैसा घर खणी वियुमि मूंखे कहिड़ी ख़बर पोयां आयुमि त सेठ ई गुम हुयो मां त आयुमि ॻोल्हण जी पैसा रखे करे मोटी अची करे ॻोल्हियुमि पर लधो ई न पर तव्हांजे मारण जो भउ हुयो इन करे मां पर्ची ठाराया पर तव्हांजे पीउ कर्म न कयो तॾहिं गंगा ते वञी न सघियो कर्म कयो ई न आहे कीअं वञे साहिब फरमाईंदा वॾी हथ दलाल के दलाल पंडित खे चयो ब्राह्मण खे वॾी हथ वढिया दलाल जा मुसफ़ीअ करे बेईमानी इहो थो करे समझाए तव्हांखे असां इहो थो गुरु नानक साहिब लिखंदा नानक अॻे सो मिले जे खटे घाले दे अॻे त उहो मिलंदो जेको हिते खटे या महिनत करे या पोखे तॾहिं मिले न तॾहिं न हाणे पंडित जो बि कसूर न आहे ॻाल्हि असां अची करे उन ते उछलंदा आहियूं सारी कई माण्हू मां ॾिसंदा आहिनि मुहूर्त कढाइण वेंदा आहिनि शादी जो
500 1000 पंडित के पैरों में मोकले छॾंदा आहिनि पंडित जी मोहर त जुमे जो कढजा